अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम बैक टू OLS ऐं आउं हाज़िर अवां जी ख़िदमत में ग़ुलाम मुर्तज़ा कुंबर। अॼु असां हिन वीडियो लेसन में सिखंदासीं डेट पार्ट फंक्शन जो इस्तेमालु करणु। डेट पार्ट फंक्शन कमु कंदो आहे हिकु अहिड़े कालम ते जंहिंजी डेटा टाइप हुजे डेट, यानी अहिड़ो कालम जंहिंमें सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तारीख़ूं असां इनपुट कयूं। जेको जीअं असांजो हिते ही कालम आहे डेट ऑफ परचेज़, जंहिंमें असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तारीख़ इनपुट कंदा आहियूं ऐं जेको असांखे हिते हेठि ॾेखारे पियो रिज़ल्ट्स में ॾिसो मुख़्तलिफ़ तारीख़ूं आहिनि। 2020 साल, पहिरियों महीनो, पहिरीं तारीख़, अहिड़े हिसाब सां हिते काफ़ी तारीख़ूं पयूं आहिनि। सो डेट पार्ट फंक्शन सॼो मुश्तमिल हूंदो आहे तारीख़ ते, यानी डेट पार्ट फंक्शन जो कमु ही आहे त हू हिकु तारीख़ मां साल, महीनो ऐं ॾींहुं कढी ॾींदो असांखे अंगनि में। सो हाणे अचो त असां इस्तेमालु करियूं डेट पार्ट फंक्शन खे। मां छा कंदुसि त मां सभ खां पहिरीं डेट ऑफ परचेज़ कालम खां बाद में बिही करे एंटर कंदुसि ऐं उन खां पोइ कामा ॾींदुसि। कामा ॾियण खां पोइ मां उहो फंक्शन लॻाईंदुसि डेट पार्ट। हाणे मां ब्रैकेट ओपन कंदुसि। हाणे हिते चवे थो इंटरवॉल ॾियो, यानी तव्हां ॾींहुं था वठणु चाहियो या महीनो था वठणु चाहियो या साल था वठणु चाहियो, यानी हिकिड़ी अहिड़ी डेट फील्ड मां तव्हां महीनो था कढणु चाहियो, साल था कढणु चाहियो या ॾींहुं था कढणु चाहियो। सो असांखे हिते ॾींहुं कढणो आहे, यानी तारीख़ कहिड़ी आहे। सो उन जे लाइ मां डी लिखंदुसि, पोइ कामा ॾींदुसि, चए थो डेट टाइम ऑफ सेट 7। हाणे चए थो रिटर्न कयो। रिज़ल्ट असांखे किथां रिटर्न थिए, उहो कहिड़ो कालम आहे जंहिं मां तव्हां ॾींहुं वठणु चाहियो था, ॾींहुं कढणु चाहियो था। उहो कालम आहे ही डेट ऑफ परचेज़। इन जो मां हिते नालो लिखंदुसि डेट ऑफ परचेज़। पोइ ब्रैकेट बंदि कंदुसि, उन खां पोइ ॾींदुसि एज़, यानी हाणे मां हिन खे कालम खे नालो ॾींदुसि। नालो थो ॾियां डे अंडरस्कोर ऑफ अंडरस्कोर परचेज़। हाणे मां हिन खे एग्ज़ीक्यूट कंदुसि त मूंखे हिते हिकिड़ो ही कालम ॾेखारियईं डे ऑफ परचेज़, जेको मूं ही तयारु कयो आहे हिते डेट पार्ट फंक्शन इस्तेमालु करे। सो हिन तारीख़ में आहे साल 2020, पहिरियों महीनो, पहिरीं तारीख़, त असांखे हिते डे ॾेखारे पियो पहिरीं तारीख़ वारो पहिरियों डे। सो अहिड़े हिसाब सां हिन में चइनी में असांखे ॾेखारे थो त पहिरीं तारीख़ आहे ऐं हिन कालम हिन रो में अची वियो हेसि ताईं 2020 ॿियो महीनो 10 तारीख़ आहे। सो असांखे हिते हे 10 तारीख़ थो ॾेखारे। अहिड़े हिसाब सां हिन में पहिरीं तारीख़ ते असांखे पहिरीं तारीख़ थो ॾेखारे, यानी डे थो ॾेखारे पहिरियों, ऐं हिते असांखे 15 तारीख़ ते असांखे 15 तारीख़ थो ॾेखारे, यानी असां ॾींहुं कढियोसीं हिते। हाणे अचो त असां महीनो कढूं त महीनो अंगनि में असांखे ॾेखारे त इन तारीख़ुनि में कहिड़ा कहिड़ा महीना अचनि पिया। उन जे लाइ मां छा कंदुसि, हिन सॼी रो खे सिलेक्ट कंदुसि ऐं पोइ राइट क्लिक करे कॉपी कंदुसि ऐं इन जे आॾो बीह करे एंटर कंदुसि ऐं पोइ इन खे मां कंट्रोल V सां पेस्ट कंदुसि। हाणे मूंखे महीनो वठिणो आहे, त उन जे लाइ मां छा कंदुसि, हिते डी जेको आहे इन खे हटाए करे मां एम ॾींदुसि। एम यानी हिते असांखे महीनो कढी ॾे जीअं अंगनि में, ऐं हिते जेको डे आहे मां इन जो नालो चेंज कंदुसि, हिते कंदुसि मंथ ऑफ परचेज़। हाणे मां एग्ज़ीक्यूट कंदुसि त मूंखे हिते ॾेखारियईं हिकिड़ो कालम मंथ ऑफ परचेज़। हाणे अचो त हिन में ॾिसूं त हिन रो में तारीख़ में साल कहिड़ो आहे, महीनो कहिड़ो आहे, 2020 साल आहे, पहिरियों महीनो, पहिरीं तारीख़। सो मंथ ऑफ परचेज़ में असांखे ॿुधाए थो त ही पहिरियों महीनो आहे। सो अहिड़े हिसाब सां असांजी ही जेके 4 आहिनि रो, 3 रो आहिनि, टिनी में पहिरियों महीनो थो अचे, ऐं ही जेको आहे असांजो
ही रोज़ जेकी आहिनि सिलेक्ट कई मूं इन्हनि में 2020 ॿियो महीनो 10 तारीख़ सो असांखे हिते ॿियो महीनो कढी ॾिनई। अहिड़े हिसाब सां हिन में ही असांजो अचे थो टियों महीनो हिते कढी ॾिनई। सो हिन तारीख़ ताईं असांखे टियों महीनो आहे, वरी हिन में असांजो चोथों महीनो आहे। अची हेसि ताईं ही चोथों महीनो असांखे ॾेखारे पियो ऐं हिन में असांजो 12हों महीनो अचे थो त असांखे हिते 12हों महीनो ॾेखारे पियो। सो ही हुयो व्यूअर्स असांजो महीनो कढणु अंगनि में। हाणे अचो त असां साल कढूं। असांजो वरी असां छा कंदासीं, हिनखे सिलेक्ट कंदुसि, मां कॉपी कंदुसि, कॉपी करण खां पोइ मां वरी हिनखे पेस्ट कंदुसि, पेस्ट करण खां पोइ अची हिते जेको एम आहे मंथ इनखे मां हटाईंदुसि। हिते मां साल कढणु थो चाहियां त हुनजे लाइ मां 4 दफ़ा वाए ॾींदुसि। ही वाए अची हिनखे मां सिलेक्ट थो कयां। हाणे मंथ खे मां हटाए करे कंदुसि ईयर ऑफ परचेस, पोइ एग्ज़ीक्यूट कंदुसि त मूंखे हाणे ॿुधाईंदो हिते त हिन में असांजो साल कहिड़ो आहे। साल अचे थो 2020। सो अहिड़े हिसाब सां हिननि सभिनी में साल अचे थो 2020 त सभिनी में 2020 थो ॾेखारे। ऐं अचो त आख़िरी ॾिसूं असांजो रो हिन में अचे थो साल 2021 त असांखे ॾिसो हिते साल 2021 कढी ॾिनई। सो व्यूअर्स अहिड़े हिसाब सां असां तारीख़ यानी ॾींहं बि कढी सघूं था, महीनो बि कढी सघूं था हिकु डेट फील्ड मां, ऐं साल बि कढी सघूं था। जीअं असांजो हिन रो में अची असां ॾिसूं 2021 साल आहे, 12हों महीनो 7 तारीख़। हिते असांखे 7 तारीख़ ॿुधाए पियो, 12हों महीनो ऐं 2021 साल। सो व्यूअर्स अहिड़े हिसाब सां असां डेट पार्ट फंक्शन खे इस्तेमालु करे सघूं था ॾींहुं, महीनो ऐं साल अंगनि में वठण जे लाइ कंहिं हिकु तारीख़ वारे कालम मां जंहिंजी डेटा टाइप हुजे डेट।